अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी मोती पुलाव जी। मोती पुलाव की मैं रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। उसके लिए हमें चाहिए चिकन की यखनी। ये यखनी मैंने नमक सिर्फ डाल के और लहसुन 2-3 जवे लहसुन और नमक चिकन में डाल के हड्डियाँ वगैरह जो भी थी उनको बॉईल कर लिया है और ये यखनी मुझे मिली है। तो ये चिकन जी यखनी खपे जंहिंमें मूं थूम ऐं लूणु विझी मां हिनखे चिकन खे ऐं चिकन जी कुझु हॾियूं हुयूं उन्हनि खे बॉईल करे ये यखनी ठाही आहे। हिकिड़ो वॾो मॻो भरियल आहे इहो। पटाटा आहिनि 3, ये ऑप्शनल हैं। 3 आलू हैं, ये ऑप्शनल है, आपकी मर्जी आप डालें या नहीं डालें। हमारे घर में लाजमी खाए जाते हैं इसलिए मैं डाल रही हूँ। तेज़ पत्ता है मेरे पास इस वक्त, यही बचे हैं, छोटे छोटे टुकड़े हैं। तो इनको मैंने धो के रख लिया है। हमेशा मैं इनको धोकर साफ़ करके फिर डालती हूँ। ये कमाल पटरा नंढा पीसिस आहिनि हिन महिल, छो त ही ख़तम थी चुको आहे मूं वटि। त हिननि खे मां हमेशा धोई इस्तेमालु कंदी आहियां, छो त मूंखे हूंदो आहे इहो ख़दशो त हिन में का डस्ट वग़ैरह मिट्टी हुजे। उनखां अलावा ये सुरह जीरी है, स्याह ज़ीरा, ये हम ज़रूर डालते हैं जो भी पुलाव बनाएंगे। ये सफ़ेद ज़ीरा, ये आधा टीस्पून है। और ये 1 टेबल स्पून है कुटा हुआ, मोटा मोटा कुटा हुआ धनिया। उसके साथ ही जो है नमक है हस्बे ज़ायका, और दही है 1 प्याली। और ये ख्याल रखें कि दही जो है वो ज़्यादा खट्टा नहीं होना चाहिए, ठीक है। 1 प्याली है दही जी आहे, पर इहो कोशिशि कयो त दही तमामु घणी खटी न हुजे। ऐं अधु टीस्पून ही अछो जीरो आहे ऐं सुरह जीरी मां तव्हांखे ॿुधाए चुकमि। ही सॼा धाणा थुल्हा कुटियल आहिनि, 1 टेबल स्पून तक़रीबन सिधो लेवल। लूणु मर्ज़ीअ जे मुताबिक़। अदरक थूम 1 टेबल स्पून जेतिरी आहे। ऐं ही आहिनि दालचीनी जी 2 टुकड़ियूं, 1 वॾो फोटो, कुझु लौंग ऐं कुझु कारा मिर्च, ठीकु आहे। इहो थींदो असांजे पुलाव जो मसालो। ऐं जेको मोती असां ठाहींदासीं उन जे लाइ मूं वटि आहे ही चिकन जो कीमो 1 किलो। ऐं ही आहिनि सावा मिर्च कटियल ऐं सावा धाणा। सावा मिर्च ऐं सावा धाणा कटियल आहिनि। अदरक थूम आहे 1 टेबल स्पून। ऐं लूणु ऐं मिर्च हस्बे ज़ायका। ये 1 टीस्पून पीठल गरम मसालो ऐं कुटियल जीरो, कुटा हुआ सफ़ेद ज़ीरा और पिसा हुआ गरम मसाला 1 टीस्पून। नमक और मिर्च हस्बे ज़ायका। 1 टेबल स्पून है मेरे पास अदरक लहसुन, और हरा धनिया और हरी मिर्चें कटी हुई हैं बारीक। और ये है मेरे पास चिकन का कीमा आधा किलो। तो ये चीज़ें जो हैं ये चिकन में जाएंगी और ये चीज़ें जो है ये हमारी पुलाव में यखनी में बनेंगी। उसके साथ साथ यहाँ पर मैंने चावल भिगो के रखे हैं आधे घंटे से। ये मेरे 1 किलो चावल हैं तकरीबन। और यहाँ पर मैंने 2 बड़ी प्याज ब्राउन करके उसमें पानी डाल दिया है, ठीक है। चांवरनि खे मूं अधु कलाक खनि थियो आहे त भिॼाए रखिया आहिनि बासमती चांवर। ऐं उनखां सवाइ ही 2 बसर वॾा, इन्हनि खे दाग करे ऐं पाणी विधो आहे मूं। अच्छा, दाग जेको करणो डार्क ब्राउन ना ही करणो, लाइट ब्राउन बसर करणो है। प्याज को जब ब्राउन करेंगे तो लाइट ब्राउन करेंगे, इसको डार्क ब्राउन हमने नहीं करना। अब सबसे पहले इसकी आग में करती हूँ तेज़, और हम इसमें डालते हैं कुछ मसाले। अदरक लहसुन पहले डालते हैं ताकि इसका कच्चापन जो है वो ख़त्म हो जाए। और ये साबित गरम मसाला, और इसके साथ साथ ये तेज़ पत्ता। पहले हम ये डाल के इसको भून लेते हैं ताकि थोड़ी सी मसाले की खुशबू भी इसमें आए और अदरक लहसुन का कच्चापन भी ख़त्म हो। तो हाणे हिन में अदरक थूम विधी आहे ऐं साबित गरम मसालो कमाल पट। त जीअं असां हिनखे 2-3 मिंट भुञंदासीं त जीअं हिन जो कचाइप जेका है उहा ख़त्म थी वञे। हाणे ही कीमो, ये खुश्क मसाला ऐं ही आला मसाला, ये सब मां विझां थी चॉपर में। अब ये मसाला हमारा भुन रहा है, मसालो ही भुजे पियो। ऐं हिते चॉपर में मां सभु सुका आला मसाला ऐं कीमो विधो। हाणे असां हिनखे चङी तरह सां चॉप कंदासीं। कीमो चॉपर में कढ़ी रखियो, कीमा निकाल लिया चॉपर से, इसमें सब कुछ मिक्स हो गया है। और अभी यहाँ पे देखते हैं मसाला भून रहा है, इसमें डालते हैं थोड़ा सा पानी। और पानी के साथ हम इसमें डालेंगे बाकी बचे हुए मसाले। धनिया डालेंगे, साबित धनिया कुटा हुआ मोटा मोटा। नमक डाल रहे हैं और ज़ीरा डाल रहे हैं, सफ़ेद ज़ीरा आधा टीस्पून। अभी स्याह ज़ीरा जो है हम नहीं डालेंगे, इसको हम आखिर के लिए रख देते हैं, हमेशा आखिर में डालते हैं। इहो असां सुरह जीरी जेका है असां हमेशा आखिर में विझंदा आहियूं। हिनमें मूं अछो जीरो
कुटियल थुल्हा धाणा ऐं हुन सां गॾु गॾु लूणु विधो आहे त जीअं थोरा मसाला असांजा भुॼी वठनि। आलू मैंने काट लिए हैं, पटाटन ना मुठरा करे छड़े हैं, ये असान में भून था। अगर आपको नहीं डालने तो आप नहीं डालें, आप मसाले को इसी तरह भूनते रहें। और आलूओं के साथ साथ हम इसमें डालेंगे दही। दही के मुँह फिटे छॾियो, ठीक है। उन्हनि पटाटन सां गॾु हाणे विझंदासीं दही। दही इनमें शामिल कई है, दही मिला दिया है। अब इसको हम थोड़ी देर पकाते रहेंगे जब तक ये खुश्क हो जाए अच्छी तरह से। और अब जो कीमा है हमारे पास, इसकी हम बनाएंगे छोटी छोटी गोलियां, छोटे से कोफ्ते। लेकिन हम वो इसको कोफ्ते नहीं कह सकते और कोफ्ता पुलाव भी नहीं कह सकते, क्योंकि हमने इसमें कोफ्ते वाला कोई मसाला नहीं डाला, ठीक है। असां हिन जूं नंढड़ियूं नंढड़ियूं गोलियूं ठाहींदासीं। हिनखे मोती पुलाव इन करे थो चयो वञे, तो जेके गोश्त जूं नंढड़ियूं नंढड़ियूं ॻोढ़ियूं आहिनि, नंढा नंढा ॼण त मोती आहिनि। सो असां हिन मां हाणे ठाहींदासीं उहे नंढा नंढा मोती। ऐं पोइ उन्हनि खे हिते फ्राइंग पैन मूं रखियो आहे, हिन में असां थोरो ऑयल विझी उन्हनि खे नंढड़नि गोलियुनि खे, नंढड़नि कोफ्तनि खे असां फ्राई कंदासीं, ठीक है। इसमें थोड़ा सा तेल डालेंगे और छोटी छोटी जो गोलियां बनाएंगे उनको हम फिर फ्राई करेंगे। और उस वक्त तक जब तक ये दही का पानी खुश्क हो जाएगा, तब तक मैं जो है ये काम कंटिन्यू करती हूँ। इसको दही जो पानी तकरीबन खुश्क होने वाला है, दही का पानी खुश्क होने वाला है, ऑयल जो है वो अलग से नज़र आ रहा है। अब हम इसमें डालेंगे यखनी। ये यखनी हिन में विझूं था, ठीक है। हाणे ढक ॾेई हिनखे हल्की बाहि ते मां पचाईंदसि। यखनी डालने के बाद इसको ढककर मैं हल्की आंच पे पका लूँगी, ताकि आलू जो है वो तकरीबन आधे गल जाए। और अगर आप आलू नहीं डाल रहे हैं तब भी आप इस वक्त यखनी डाल के इसको हल्की सी आंच पे छोड़ दें, ताकि ये सारे मसाले जो हैं यकजान हो जाएं और उनमें अच्छी सी खुशबू आ जाए। अच्छा, इसके साथ पहले तो इसको ढक देते हैं, आंच भी कम कर लेते हैं। और यहाँ पे ये देखें, हाथ पे थोड़ा सा पानी या थोड़ा सा तेल लगा के आप इस तरह से छोटे छोटे कोफ्ते बना लें। और अभी आधा किलो कीमे में से बहुत सारा है मेरे पास, तो ये मैं बना के इनको फ्राई करना शुरू कर दूँगी, ठीक है। तो ये मूं नंढा नंढा ही कोफ्ता ठाहिया आहिनि, अंदाज़ो कम जी आंगुर जे साम्हूं, ॿिनि आंगुरनि जे साम्हूं बिल्कुलु हेतिरा आहिनि नंढड़ा, ठीक है। हिनखे हथनि ते पानी या तेल ॿिन्ही मां का बि शइ हणंदा वञो, नंढियूं नंढियूं गोलियूं ठाहींदा वञो। इहे ठाहिण खां पोइ, कंप्लीट करण खां पोइ मां इन्हनि खे कंदसि फ्राई। ये हल्की हल्की बाहि से ही फ्राई किया थियन, ये पूरे नहीं हैं, अभी आधे में और बना रही हूँ। इनको उलट पुलट के अच्छी तरह से फ्राई करना है, ठीक है। इनको उथलाए पुथलाए चंगी तरह से फ्राई करना, कंप्लीट फ्राई करणो आहे। चिकन जो कीमो आहे इहो हिते तरण में ही ॻरी वेंदो, तो फ्राई करते हुए ये कीमा जो है वो अच्छी तरह से गल जाएगा। इसी तरह से ये सारे जो हैं उलट पुलट के इनको अच्छी तरह से हम फ्राई कर लेंगे। हल्की बाहि ते ही पचंदा रहंदा, तेसिताईं मां ॿिया ठाहियां थी ऐं पोइ उन्हनि खे भी फ्राई कयां थी। ये तकरीबन फ्राई हो चुके हैं, इनको मैंने साइड पे कर लिया है और जो बाकी बचे हुए हैं वो मैं साथ में डाल रही हूँ। तव्हां ॾिसो पिया ही फ्राई थी चुका आहिनि नंढड़ा नंढड़ा कोफ्ता, मीट बॉल्स, गोश्त जूं नंढड़ियूं गोलड़ियूं। ऐं हाणे हिकिड़ी जेके आहिनि उहे पची वियूं, इन्हनि खे मां कढंदमि, साइड ते करे छॾिया। तेसिताईं मां ही ॿियूं हिन में शामिल थी कयां। हीअ ॾाढी मज़ेदार ऐं डिफरेंट रेसिपी आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं पचाए सघो था दावत में भी, पंहिंजे ॿारनि जे लाइ पचायो, उहो शौक़ सां खाईंदा। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणे त लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो, चैनल सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त अञा घणो कुझु शेयर कंदमि मां तव्हां सां। तो हाणे हू साइड वारा पचंदा रहंदा ऐं हीअ जेके फ्राई थी विया आहिनि इन्हनि खे मां कढी थी रखां। ही कोफ्ता मूं कढी रखिया आहिनि, ॿिया फ्राई पिया थियनि। हाणे मां हिन जी बाहि बंदि कंदसि। आग मैंने इनकी बंद कर दी। अभी आते हैं इस तरफ डेगची की तरफ। आलू के टुकड़े छोटे थे, ठीक है। पटाटन जा जेके टुकड़ा हुआ उहे नंढा नंढा हुआ, इन करे ही तकरीबन अधु गरिया थी विया आहिनि। हाणे असां हिन में विझंदासीं चांवर। अब हम इसमें
चावल शामिल करेंगे। इससे पहले ये हरी मिर्चें हैं 3, ये मैं डाल रही हूँ। और क्या जीरा, ये सुरह जीरी, ये घणी आहे, हिन में 1 टीस्पून विझणो आहे। ठीकु आहे, हीअ 1 टीस्पून जेतिरी सुरह जीरी मां हिन में विधी आहे। ऐं हाणे असां हिन में चांवर शामिल कंदासीं। पाणी जो जेको अंदाज़ आहे उहो एतिरो आहे त यादि रखो हमेशह त नवां चांवर थोरो घटि पाणी खणंदा आहिनि ऐं पुराणा चांवर घणो पाणी खणंदा आहिनि। त तव्हां वटि कहिड़ा चांवर आहिनि उन हिसाब सां तव्हां हिन में पाणी शामिल कयो। नए चावल जो है वो थोड़े से कम पानी में पकते हैं और पुराने चावल ज़्यादा पानी में, तो उस हिसाब से आप पानी डालें जिस तरह के आपके पास चावल हो। चांवर पचनि था ऐं हिते असांजा मीट बॉल्स, ही असांजो आहे मोती जेके आहिनि सभु तयारु आहिनि। ऐं चांवरनि खे तेसि ताईं पचाईंदासीं जेसि ताईं हिननि जो पानी खुश्क थे। और जब तक इनका पानी खुश्क होगा तब तक हम इनको पकाएंगे, उसके बाद दम पे लगाएंगे। पुलाव खे चेक था कयूं ऐं एॾी मज़ेदार बाप है इनमें जमा थियल आहे। ये जो भाप अभी अभी आपने देखी, इसका मतलब है कि इसको बहुत अच्छी तरह से दम जो है आ चुका है। तो ये हमारा मज़ेदार मोती पुलाव तैयार है। इसको निकालते हैं डिश में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले भी मैंने कहा कि आलू जो है वो ऑप्शनल है, अगर आप डालना चाहें या नहीं डालना चाहें ये आपकी पसंद पे है। तो मुझे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी पुलाव जी रेसिपी ज़रूरु वणंदी। जेकॾहिं वणे त कमेंट कयो, शेयर कयो, लाइक कयो। कुछ चवणो हुजे, कुछ पुछणो हुजे त कमेंट में तव्हां चई सघो था। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। मूंखे खाधो पचाइण कॾहिं बि कोई तकलीफ़ दे कमु न लॻंदो आहे, मुसीबत न लॻंदी आहे। इन करे शायदि मुंहिंजो खाधो मज़ेदार हूंदो आहे। सो ही पुलाव तयारु आहे बिल्कुलु, ऐं असां बि तयार आहियूं खाइण जे लाइ। ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, हमेशह प्यार सां खाधो पचायो।